खैरपुर नाथन शाह में सियासी समाजी अगवान अली असगर शेख पारां वकील मोहम्मद सज्जल आज़ाद एवान जे मान में आज जानो ॾिनो वियो। सिंध बार काउंसिल इलेक्शन जे उम्मीदवार सुप्रीम कोर्ट जे वकील मोहम्मद सज्जल आज़ाद एवान जे मान में अली असगर शेख पारां कम्युनिटी सेंटर कैन शाह में आजियाणे वारी तकरीब कोठाई वई। तकरीब में वकीलन, सहाफ़ियन, अदीबन, शाइरन ऐं शहरन पिण वॾे अंग में शिरकत कई। आजियाणे तकरीब में आयल मेहमानन के सिंध जी सूखड़ी, अजरक, टोपी ऐं गुलन जा तोहफ़ा पिण पेश कया विया। तकरीब के वकील मोहम्मद सज्जल आज़ाद एवान, असदुल्ला खान बुरोड़ो, सैयद निसार अहमद शाह, डॉक्टर सैयद अरबाब अली शाह, सीनियर सहाफ़ी कुर्बान अली भुजो, इमदाद अली गाडेई ऐं ॿियनि ख़िताब कयो। तकरीब के ख़िताब कंदे मोहम्मद सज्जल आज़ाद एवान चयो त मां सिंध बार काउंसिल इलेक्शन जो उम्मीदवार बीठो आहियां। अवां भाइरनि ऐं दोस्तनि जे साथ सां बार जे इलेक्शन में कामयाब थी ज़िले जामशोरी ऐं दादू जे वकील भाइरनि सां पेश ईंदड़ मसइलनि के तरजीही बुनियादनि ते हल कंदुसि। तकरीब में सीनियर सहाफ़ी ऐं सदर खैरपुर नाथन शाह प्रेस क्लब अहमद अली चांडियो, सदर नेशनल प्रेस क्लब जुल्फ़कार अली जतोई, मोहम्मद इकबाल खुहारो, शाहनवाज चांडियो, अयाज अली बुरोड़ो, अली मुर्तज़ा शाह, हकीम अली पंवर, मोहम्मद आज़म चांडियो, वकील शरीफ ऐवान, वकील अब्दुल रशीद, वकील गदा हुसैन सियाल, वकील रोशन अली चांडियो ऐं ॿिया पिण मौजूद हुआ।